सखर में रिपोर्ट कर रहा है हफीज़ लाशारी। सुई साधन गैस कंपनी के तरफा अवाम दुश्मन पॉलिसियुनि ऐं गैस की क़ीमतुनि में लगातार वाध सबब शहर में घरेलू सारिफ़ सख्त मुश्किलातुनि के मुंहुं ॾेई रहिया आहिनि। गैस की डिघी लोड शेडिंग ऐं घटि प्रेशर बावजूद सारिफ़ीन के ॻरा बिल मोकिलिया पिया वञनि, जंहिं शहरुनि में सख्त तशवीश ऐं कावड़ पखिड़िजी वई आहे। गोलीमार में क़ाइम सुई गैस कंपनी के ऑफिस में बिलिंग ऑफिसर काज़िम अली बलोच सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त वफ़ाक़ी हुकूमत जे वज़ारत तवानाई की पॉलिसी तहत गैस के इस्तेमाल में 90 का 91 यूनिटन का वधीक इस्तेमाल थियण ते बिलन में नुमाया वाध थी वने थी, जॾहिं त इस्तेमाल वधण सां गॾु टैक्स ऐं ॿिया चार्जिस पिणु शामिल किया वञनि था, जंहिं सबब फ़ी यूनिट की क़ीमत वधंदी वञे थी। मुतासिर शहरी जो चवणु हो त बार बार ऑफिस चक्कर लगाइण बावजूद का बि असराइती कार्रवाई न कई वई आहे ऐं खेनि बिल जूं किस्तूं ठाहिण लाइ बि मुसलसिल ऑफिस चक्कर लगाइण ते मजबूर कयो पियो वञे। शहरनि वफ़ाक़ी हुकूमत ऐं सुई गैस इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त गैस की गैर एलानिया लोड शेडिंग, घटि प्रेशर ऐं इज़ाफ़ी बिलनि वारी मसइले जो फौरी नोटिस वरितो वञे ऐं अवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो